जी जी अब ये मुझे नंढड़ो आ हाँ इनके जो सुराग जो शौक़ थियो अचे तो खीरा प्रोडक्शन को सवा बी जाए थे मना रिकॉर्डिंग न कराइंदो खीरा प्रोडक्शन का शौक था जी हां अल्लाह 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 ओ मामा खैर दे अल्लाह दे नाले बा फकीर मैं का था हां वो अल्लाह नाले बा खैर दे बा एकड़ो मिनट बाबा गालाण त जडो 2 मिनट बा बकरी खपाई ने शहर दसना है शहर आ शायरी ए दिन तो मामा अल्लाह नाले बा मिनट यार 2 मिनट ओडो वठ वञी 10 रुपया वञ का को मामा ओडो 10 वठ वञी वञ ओरे अंदर हो ना होडो अरे ओ अंदर स्टूडियो है ना 10 वठ वञी अल्लाह वधाईंदी अल्लाह कुछ कंदी वा अल्लाह अल्लाह अले तू शायर आयो हे तेरे वेठो आ हुनखे 10,000 चवां थो वञी करे ए हा कंदुसि हो ॾींदो अल्लाह 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 ओ वाह बंद कर बा अल्लाह बंद कर अल्लाह 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 जे नाले खैर बा पेट पेट में सूर थी को बियो मसलो आहे छा मसलो थी ऐं अल्लाह जे नाले खैर वठणा ओ जो मामो मामो तुंहिंजो पीउ आहे न वॾे मिठनि वारो हां हां इहो हा, असांजो वॾो बाबा स्टूडियो मालिक इहो आहे न 10,000 चया ते भई फ़क़ीर खे ॾियो ज़कात कढंदो आहे हाल छा अल्लाह जी ख़ुशि करे रब साईं अला वधाए चा दई 10,000 बा छो चरियो थी वियो आहे दिमाग़ ख़राब अथव पुछे त भाउ वेठो आहे अब वो खीरा है छा चए थो आओ मां देस ॾह चवां थो ॾे अल्लाह कहीं तो आया हूं अरे देस ने बाबा देस तू भी चूतो है ना फकीर वगैरह है छा 10,000 बाबा आ देस यार ओए बस चए थो अल्लाह जे नाले भाउ सखी आहे वॾो वॾो सखी थी वियो आहे 10,000 फकीर खे ॾे थो करो जल्दी कर भाउ देरि थिए जल्दी कर अचे न वरी मामू हेरे मुंहिंजो मतिलबु आहे त वरी केड़ो फकीरा बद रिली कुले ते आ बद वतो दा बद ॾे अबा अल्लाह वधायो वॾो सखी आहे मामू अल्लाह ख़ुशि करे बाबा कोई अॼुकल्ह कंहिंखे नथो ॾे अल्लाह अल्लाह वधाए अल्लाह तोखे बि पुट बि ॾींदो अल्लाह तोखे ऐं 2 पुट बि ॾींदो अल्लाह तोखे 5 पुट बि अल्लाह तोखे ॾे हाय हाय हा वरी दुआ कजां हिकु अल्लाह मूंखे बि ॾे हां बारे अल्लाह बद अल्लाह केड़ा फकीरा खबर ने मवाला लगो दा ठीक है तो ने अल्लाह अबा तू बि ॾह ॾे तू मामा ॾह न मामा पेट भराया अल्लाह वधाए तुंहिंजा 10 मिलिया अब वंज ने मिले तो चाल अल्लाह ख़ुशि कंदी भाउ अल्लाह ख़ुशि कंदी भाउ 10 मिलिया बड़ी मेहरबानी बाबा दा वो फनकार फारिग थे वो वरी कहीं ना माजे से पूछा करे जाओ हां फाड़ी ना पूछा इनका सेटिंग थी वही 13,000 में एल्बम जो मन हां हां ट्रेन ने बिटा ने कुराड़ो न थे बिन ने वो बैठा हा हा फनकार कड़ो आननो पर कोट वारो आयो थी फनकार हा ओ अरे गान अचे नचे तो वाह वाह करे बस ठीक आयो हाणे मोड़ी उन किसे ने मसवाड़ भी देणी आ वो जो रात 10,000 जे दिना में हा वो दे देने के देऊ मसवाड़ वाले के देऊ रात 10,000 जे करे हाणे फ़कीर खे ॾेराई छा थी वियो थी किलो फकीर हे फ़कीर हाणे जो आयो ॾेस अरे 10 रुपया जमा 10,000 जूता है हाणे होॾो हीअं फाटे पियो मां 2 चकर तो पुछा कयुमि त बाबा 10,000 चवाई थो 10,000 तूं चओ ॾेस फकीर के 10,000 नहीं खैरात हाणे तू हुन चए मासां को अरे 10 रुपया चाहे यार दिमाग न खा मसवाड़ तंग क्यों मां करे 10,000 हाणे रड़ियूं न कर न उते बि रड़ियूं करे मां हेरे फनकार बीठो अंदर गाए तो रड़ियूं कईंदी बस ॾेस मुदाई ॻाल्हि ॾेस 10,000 चा हाणे मां जो तोखां पुछा कि मां 10,000 ॾियां अरे फकीर के 10,000 मां ॾींदुम मां चयो बाला कीअं सखी थी वियो मां तोखां पाण पुछा बि कयो दे न कर हाणे मां तोखां पुछा बि कयुमि खीरा छो ईअं कंदो आहे अस्कारी यार ॼाणी हाणे फकीर के चयो मां 10,000 दे मुंहिंजो फकीर पी वियो न हाणे तोखे ख़बर न हाणे मूंखे कहिड़ी ख़बर तूं कहिड़ा कहिड़े हिसाब सां फकीर के 10 रुपया दी पान 20 दी पान प्रेशर आहे न कर हिकु मसवाड़ वारे असांखे तंग कयो आहे बाबा हाणे असुल में तूं पाण चयो जॾहिं 2 चकर तोखां मां पुछा बि कयुमि हाणे 10,000 मां तोखे छा ॾेस मां तोखे चयुमि 10,000 घुराई त तूं चओ ॾेस फाटे पियो ईअं असुल छितो थी वई हाणे वो 10,000 वठी वियो हाणे वठी वियो वञे न कढ मां छा कयां मां फनकार ॾिसां पर फ़कीर खे मोटायां न पोइ तूं मूंखां पुछा त करे तूं चओ न 10 रुपया ॾेस तूं चओ 10 ॾेस 10 यार अजीब माण्हू हाणे फकीर के तूं ज़िंदगी में कॾहिं 100 फकीर खैरात ॾिनी आहे मां 5 रुपया जहिड़ो कजू त 10,000 ॾींदो हुनखे मां चयो अलाए कहिड़ी ख़ुशी मिली त मां सम्झमि कोन हाणे में खपाए ॾिनी आहे यार हाणे हरू भर तवाई न ॾे मूंखे पैसा ॾे हरू भर छितो न कर न अड़े हाणे 10,000 हुनखे हाणे कान न ता सफ़ा हाणे हो बि फकीर बि हले वई वाह जा ठग आहिनि हाणे भले तूं मां चयो तोखे 10 चयो त हुनखे 10,000 ॾिनई हाणे तूं चयो 10 ॾेस मां तोखे 2 चकर पुछा बि कयुमि रड़ बि कयुमि तूं बि त दुधड़ हाणे निकिरी वियो तो अलाए काॾे न काॾे पर रिकॉर्ड दोस्तों जेकर तव्हांखे असांजो हीउ वीडियो पसंदि आयो आहे त असांजे यूट्यूब चैनल शबीर इंडिया खे सब्सक्राइब कयो ऐं असांजे वीडियो खे कमेंट ऐं लाइक ज़रूरु कयो महिरबानी।